सबका प्यारा मुझे काबिल एहतराम जनाब डॉक्टर अरबाब गुलाम रहीम साहब, जनाब बदर जना साहब, लेखा साहब, न्याज करानी साहब, ॿिया जेके हिते असांजा स्टेज ते मौजूदीन आहिनि ऐं साम्हूं बीठल पिंडाल में ऐं पिंडाल त कोन चइबो आहे त हीअ त समुंड आहे, हिन समुंड जी ही छोलियुनि वांगे बीठल हुर जमायत जा असांजा गोसिया जमायत जा मौजूदीन, असांजा हिंदू बिरादरी जा मौजूदीन, सभिनी खे अस्सलाम वालेकुम, नमस्ते, भेट पागारा। तव्हांखे ख़बर हूंदी त हुर जमायत हमेशह परमन तरीक़े सां हज़रत पीर साईं पागारे जे हुकुम सां हमेशह परमन रही है। पुरअमन जेकॾहिं किथे एहतिजाज जी अल्हम्दुलिल्लाह असांखे ज़रूरत कॾहिं बि कोन पई आहे, पर जेकॾहिं ज़रूरत पवंदी आहे त परमन एहतिजाज पंहिंजो रिकॉर्ड कराए अॼु असांजो पुरअमन एहतिजाज रिकॉर्ड कयो वञे। असांजो जेके कल हिते जे वेठल जेके बगलियूं पे हणण वारनि ऐं बगलियूं जेके वॼाइण वारनि जेके वेही करे सभिनी पात्रनि जो जंहिं निशान ॾेखारियो उन्हनि खे आउं ॿुधाइण थो चाहियां, तव्हां वटि शायदि इहा सैंडल पातल आहे, असां वटि बूट पातल आहे। साईं अॼु असांखे मजबूरी कारो चश्मो पाइणो पइजी, न त असां कारो चश्मो हमेशह नज़रनि ते कारा चश्मा आहिनि, असांजो अलाह जी महिरबानी सां कारा चश्मा लथल आहे। असांखे मजबूरनि इहे कारा चश्मा पाइणा पइजी आहे, छाकाणि त अॼु असांजी क़ौम जो असांजी हुर जमायत जो मसइलो आहे जो राति जे अंधेरनि में राति जो 2:30 बजे असांजी न्याणियुनि जे मथां बग़ैर कंहिं FIR जे मथां बग़ैर कंहिं FIR जे असांजी न्याणियुनि जे मथां तशद्दुद कयो थो वञे, उन्हनि खे हिरासत कयो थो वञे, मोबाइलनि सां उन्हनि खे घसोटियो थो वञे, उन्हनि खे गिरफ़्तार थो कयो वञे। जेकॾहिं तव्हांखे इहो कानूनी कमु करणो हो तव्हां दीन में इहो करे सघो पिया, ख़ुदा जी रोशनी में कमु करे सघो पिया। राति जो न्याणियुनि खे राति जो घसीटण सां तव्हांखे कोई इहो पुॻाए नथो। तव्हां पंहिंजी हिकिड़ी सरज़मीन जंहिंखे दरगाह शरीफ़ चओ था उते वेही करे तव्हांजी क़यादत जे अॻियां तव्हांखे इहा क़यादत चवे थी त असांजी हुकूमत जमहूरियत पसंदि आहियूं, असांजी जमहूरी हुकूमत आहे, तव्हांजा जेके ज़िम्मेवार था उन्हनि वटां इजाज़त वठी चओ था त साईं ही जमहूरियत आहे ऐं जमहूरियत में तव्हां उन्हनि वटां तव्हांजे CM साहिब जे हूंदे तव्हांजी लीडरशिप जे हूंदे उन वटां तव्हां इजाज़त वठी चओ था त असां सुबुह जो हिनखे पादर हणंदासीं। तव्हां बिल्कुलु पादर हणी सघो था, हर शइ करे सघो था, छाकाणि त कानून तव्हां सां गॾु आहे ऐं जॾहिं जेकॾहिं पादर हणंदा हुजनि तव्हां कानून खे छॾे करे तव्हां अचो असां सां गॾु, असां असां यकीन रखूं था असांजे हिते जनाब हिते जी जेका बि पुलिस इंतज़ामिया DIG साहब IG साहब इन ते ज़रूरु एक्शन वरितो हूंदो ऐं एक्शन वठण बि कोन्हे। असां जनाब चीफ ऑफ आर्मी साहब का, जनाब प्राइम मिनिस्टर पाकिस्तान का, जनाब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान का ऐं ॿिया जेके असांजा अमलदार प्रेसिडेंट पाकिस्तान का ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि असांजा DG रेंजर्स का, उन्हनि सभिनी खां असां मुतालबो था कयूं त महिरबानी करे असांजी ही जेके हैरेसमेंट जेका पकड़ी थी वञे, इहा दहशतगर्दी जेका पकड़ी थी वञे उन मां असांखे निजात ॾियारी वञे ऐं इंशाअल्लाह ऐं जेको गवर्नर राज जो असां मुतालबो था कयूं फिल फॉर सिंध में गवर्नर राज कयो वञे, न त ही ही एहतजाज सिर्फ़ ऐं सिर्फ़ पाकिस्तान इस उमरकोट जी अल्लाहवाला चौक ताईं जेको महदूद न रहंदो, जेकॾहिं इहा शइ रही त इहो असां डिवीजन लेवल ते सिंध लेवल ते इंशाअल्लाह ताला अगरि इहा शइ रही त इनखे असां पाकिस्तान लेवल ते खणंदा। तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां ऐं जेके असां सां गॾु इलेक्शन में बीठा, जंहिं असां सां कुलो में बीठा आहियां, हुर जमायत गोसिया जमायत ख़ासि तौर ते असांजा हिते उमरकोट शहर जा जेके असांजा मिनोरिटी जा हिंदू बिरादरी जा दोस्त, जीलानी जमात जा दोस्त जेके असां सां हर टाइम ते असां सां कुलो में मिलाए बीठा, असां उन्हनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं। अरबाब साहब जी त क़ौम त ईअं नुमाया हुई,
जो अरबाब साहब आए जो अलहमदुल्ला सभी के खबर है तो नुमाया हुई आखिर में ये लग गई जो अरबाब साहब के अर्ज कर तो वो पे ख्याल आज़ार कर दो इंशाल्लाह ताला पैनल के चलो अपनी मट्टी पे चलने का तरीका सीखो, अपने मट्टी पे चलने का तरीका सीखो, संगे मरमर पे चलोगे तो फिसल जाओगे। ये हुर जमायत है, ये संगे मरमर है इंशाल्लाह ताला। आज अल्लाह फकीर अल्लाह वराए महर जे हुर जमायत की न्यान सा तजलील कई हुई है, शरीफ मार के गिरफ्तार कयो हुए, बदल मार के गिरफ्तार कयो हुए, असां उन जी सख्त लफ्ज़न सां मज़म्मत कयूं था ऐं इंशाल्लाह ताला ये कुझु पाण सां गॾु